असां हमेशा जानवर जा ऐब ॾिसंदा आहियूं, लेकिन क़ुर्बानी करण वारे जे ऐब ते ख़्याल न हूंदो आहे। उहो बि त ऐबदार न हुजे। पहिरियों ऐब क़ुर्बानी करण वारे शख्स जो अक़ीदो सही हुजे, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कंदो हुजे, अंबिया जे मुतालिक उन जे दिल में को ग़लत अक़ीदो न हुजे, सहाबा सां अदावत करण वारो न हुजे, क़ुरान सां दुश्मनी करण वारो न हुजे, हदीस जो इनकारी न हुजे, गैरुल्लाह जे साम्हूं मथो झुकाइण वारो न हुजे। पहिरियों ऐब अक़ीदो दुरुस्त। ॿियों ऐब उन जी आमदनी हराम न हुजे, चोर, सूदखोर, बेईमानी ऐं फराड सां कमाइण वारो, हराम आमदनी सां ख़रीद थियल जानवर जी क़ुर्बानी न थींदी आहे। इहो क़ुर्बानी करण वारे जो ॿियों ऐब आहे। टियों ऐब नीयत साफ़ हुजेसि। नीयत साफ़ हुजेसि। जेको जानवर क़ुर्बान करे थो उहो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ क़ुर्बान करे, सिर्फ़ गोश्त खाइण जे लाइ न करे त चलो पंहिंजो जानवर थी पवंदो, कंहिंजे शापर खणी न वञिणो पवंदो, पंहिंजो जानवर घर में गोश्त इस्तेमालु कंदासीं, इहा नीयत न हुजे। सिर्फ़ गोश्त खाइण जी नीयत सां जेकॾहिं को जानवर ज़बह करे थो त उन जी क़ुर्बानी अल्लाह वटि क़बूल न आहे। इहे टे ऐब आहिनि जेके क़ुर्बानी करण वारे सां मुतालिक। ऐं जॾहिं तव्हां इज्तिमाई क़ुर्बानी कयो, जंहिंमें 7 हिस्सा शरीक कयो था, त उन में बि इन्हनि शयुनि जो ख़्याल हुजे। हिस्सा 7 हुजनि, 7 खां वधीक न हुजनि, ऐं उन्हनि 7 माण्हुनि में को ग़लत अक़ीदे वारो न हुजे, को ग़लत आमदनी वारो न हुजे, को ग़लत नीयत वारो न हुजे। आमदनी भी 7 माण्हुनि जी सही हुजे, अक़ीदो भी सही हुजे, नीयत भी सही हुजे, उन्हनि खे शरीक कयो।